नाज़रीन तव्हां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त मोदी जो पंहिंजे ई पंजाब ते हमिलो करे इल्ज़ाम पाकिस्तान ते मरण जो मंसूबो बेनक़ाब थी वियो आहे। ज़रन मूजिबि भारतीय आगराई खां पोइ अॻु ई सिखनि पाकिस्तान ख़िलाफ़ मोदी जो साथ ॾियण जो ऐलान कयो हो। ज़रन मूजिबि भारतीय सिख पाकिस्तानी पंजाब जे सरज़मीन खे मक़सदु सम्झनि था। ज़रन जो चवणु आहे त मोदी खे पाकिस्तान जे लाहौर ऐं सियालकोट ते हमले लाइ भारतीय सिखनि जी हिमायत घुरिजे। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह कंदा पिया हलूं त मोदी जो पंहिंजे पंजाब में ते हमिलो करे इल्ज़ाम पाकिस्तान ते मरण जो मंसूबो बेनक़ाब थी वियो आहे। ज़रन मूजिबि भारतीय आगराई खां अॻु ई सिखनि पाकिस्तान ख़िलाफ़ मोदी जो साथ ॾियण जो ऐलान कयो हो। ज़रन मूजिबि भारतीय सिख पाकिस्तानी पंजाब जे सरज़मीन खे मुक़दस सम्झनि था। ज़रन जो चवणु आहे त मोदी खे पाकिस्तान जे लाहौर ऐं सियालकोट ते हमले लाइ भारतीय सिखनि जी हिमायत घुरिजे। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह कंदा पिया हलूं त मोदी जो पंहिंजे ई पंजाब ते हमिलो करे इल्ज़ाम पाकिस्तान ते मरण जो मंसूबो बेनक़ाब थी वियो आहे। ज़रन मूजिबि भारतीय आगराई खां अॻु ई सिखनि पाकिस्तान ख़िलाफ़ मोदी जो साथ न ॾियण जो ऐलान कयो हो। ज़रन मूजिबि भारतीय सिख पाकिस्तानी पंजाब जे सरज़मीन खे मुक़दस सम्झनि था। ज़रन जो चवणु आहे त मोदी खे पाकिस्तान जे लाहौर ऐं सियालकोट ते हमले लाइ भारतीय सिखनि जी हिमायत घुरिजे।